अस्सलाम वालेकुम सभिनी खे भलीकार कयां थी मुंहिंजे यूट्यूब चैनल सादिया चना ऑफिशियल ते। हींअर वरी मां पापनगर जे सेट ते ही मौजूदु आहियां। हीअ वीडियो थियण वारी आहे ख़ासि उहा इन जे करे जो असांजी प्यारी मोस्ट सीनियर मतिलबु त सिंधी मीडिया जी लेजेंड अदाकारा जिन खे मां पंहिंजी मासीअ जे रूप में बि ॾिठो आहे ऐं हमेशह जॾहिं बि मूंखे मौक़ो मिलियो आहे सुठो परफॉर्म करण जे लाइ त अक्सर करे मां उन्हनि जी धीअ जे कैरेक्टर में नज़र ईंदी आहियां ऐं इहा मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे। तमामु ख़ूबसूरत शख़्सियत सां गॾु मूंखे कमु करण जो मौक़ो मिलंदो आहे ऐं देरि न लाहींदमि सम्झी त तक़रीबन विया हूंदो पापनगर में मां उन्हनि जी धीअ जो कैरेक्टर कयां थी ऐं अलाह पाक उन्हनि खे हयाती ॾिए ज़िंदगी ॾिए। अलाह पाक उन्हनि खे अञा खोड़ सातरी ख़ुशियुनि सां नवाज़े ऐं खोड़ सातरियूं कामयाबियुनि सां नवाज़े। वेलकम कयूं था मैडम नसरीन नाज़ साहिबा खे। अस्सलाम वालेकुम आपा। वालेकुम अस्सलाम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो सादिया? ठीक ठाक अल्हम्दुलिल्लाह। आपा तव्हां ॿुधायो कीअं आहियो? ख़ुशि आहियो? फर्स्ट क्लास आहियां। तव्हांजी दुआउनि सां मूंखे ख़ुशी थिए थी त मुंहिंजी सादिया पंहिंजो जेको चैनल लॉन्च कयो आहे ऐं अलाह सां उनखे कामयाबी ॾींदो। सादिया जो रिश्तो मुंहिंजो हिकिड़ो ईअं आहे, हिकिड़ी फैमिली मेंबर जी बिल्कुलु। ऐं अदी शबीरा मुंहिंजी भेण उन्हनि जी धीउ आहे ऐं ज़ाहिरा मां इन्हनि जी ख़ाला आहियां। अलाह पाक इन्हनि खे सदा सलामत रखे ऐं जॾहिं बि मां इन्हनि सां गॾु हूंदी आहियां त मूंखे शबीरा जी सिक लहंदी आहे। मूंखे ईअं महसूसु थींदो आहे त शबीरा गॾु आहे। उहे बि उहो गॾु आहे, मुंहिंजे साह जी तंद खां बि वेझो आहे। अलाह साईं इनखे जन्नत में जायूं ॾींदो ऐं इन्हनि जे बचनि खे हमेशह हमेशह सलामत रखंदो ऐं सादिया खे पंहिंजे बचनि जूं ख़ुशियूं अलाह साईं ॾेखारींदो ऐं हमेशह तूं ख़ुशि रहंदी आहे। आपा अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हां एतिरी ख़ूबसूरत दुआउनि सां नवाज़ियो आहे ऐं तव्हां हमेशह हूअं बि सभिनी खे दुआऊं ॾींदा आहियो, सभिनी सां एतिरी मोहबत कंदा आहियो ऐं अॼु पापनगर जे सेट ते तव्हां सां मुलाक़ात बि थी वई, बल्कि फस्ट टाइम वीडियो बि ठाही आहे आपा सां। 2 साल थी विया आहिनि लगातार असांखे पापनगर जी रिकॉर्डिंग कंदे, पर तव्हां अॼु आपा सां मिलियो ऐं मुंहिंजे यूट्यूब चैनल ते आपा ख़ूबसूरत परफॉर्मर आहे ऐं असांजो प्यारो मेकअप आर्टिस्ट शहज़ाद बि गॾु आहे असां सां गॾु। त अस्सलाम वालेकुम शहज़ी। वालेकुम अस्सलाम। शहज़ाद खे असां सभु प्यार में सॾु कंदा आहियूं शेज़ी करे। वैसे मुंहिंजो निकनेम बि शेज़ी आहे। हा ऐं ॿियो ॿुधायो शेज़ी तबियत सही आहे? बिल्कुलु ठीकु ठाक मज़े में। तव्हां ॿुधायो? मां बिल्कुलु ठीकु ठाक ऐं माशाल्लाह असांजो जेको मेकअप तव्हां ॾिसंदा आहियो, मां शेज़ी जी ॻाल्हि कटे छॾी, माज़रत। ॻाल्हि इहा आहे त असांजे जेके हुस्न या दजला नज़र ईंदा आहिनि न टीवी जे हिसाब सां, स्क्रीन जे हिसाब सां, हा उहो त लाज़मी आहे, उहो लाइट मेकअप त करिणो पवे थो हर किरदार जे हिसाब ते। पर चवण जो मक़सदु इहो आहे त मेकअप आर्टिस्ट वॾो हथु हूंदो आहे मेकअप ऐं गेटअप में। सो अलाह साईं शेज़ी खे ख़ुशि रखे। शेज़ी छा चवणु चाहींदव? बसि मां इहो ई कमेंट कंदसि, तव्हां बि ख़ुशि हुजो, ॿियनि खे बि ख़ुशि रहणु ॾियो बसि। आमीन आमीन। ऐं अलाह साईं सभिनी खे तमामु पोयां में अची रही आहे। मैं बी एच मां भॼी आहियां वीडियो त मिलो।